अगर कंहिंजे मोबाइल जो पासवर्ड आहे 1616 त उन जे मोबाइल खे अगरि मां खोलणु चाहींदुमि 1616 त मोबाइल खुली वेंदी। तव्हां खोलणु चाहींदव उहो ई पासवर्ड विझंदव त खुली वेंदो। कोई बि उन जे मोबाइल में पासवर्ड अगरि 1616 विझंदो त खुली वेंदो। है पासवर्ड त उहो ई आहे, चाहे मां खोलियां तव्हां खोलो। इन तरह सां प्यारा सतयुग में, त्रेता युग में, द्वापर युग में ऐं कलयुग में जेको प्रभु जो नालो आहे उहो अॼु बि उहो ई प्रभु जो नालो आहे। ऐं जिन प्रभु जो नाम सिमरन पहिरियों कयो हुयो उन्हनि खे बि उन प्रभु जी प्राप्ति थी ऐं असांखे बि थींदी। छाकाणि त नालो त उहो प्रभु जो ई आहे। राम, जय श्री राम, जय श्री कृष्ण, नालो त उहो परमात्मा जो आहे। जंहिं बि संत जपियो उन परमात्मा खे पातई, श्री कृष्ण खे पातई। प्यारा असां बि इहो ई नाम जपींदासीं ऐं असांखे बि ज़रूरु उन परमात्मा जी प्राप्ति थींदी।